असांजे भाउ आर बी राजन खे ॿ शब्द ॻाल्हाइण। असीं सुरहाण जा गेसू सवाबनि जी सवालियूं था कना शबनम जे कतरनि खे निगाहुनि सां सलाम आहियूं, न कंडनि खे था ठीकारियूं, न थोरनि सां रखूं यारियूं, मगर राबेल जा नौकर गुलाबनि जा गुलाम आहियूं। अछरोथर अदबी बोर्ड जा मुंहिंजा सथ जा साथियो, सीनियर ऐं दोस्तो, अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अॼु निहायत ख़ुशी थी आहे त अॼु अछरोथर सिंधी अदबी बोर्ड जे तरफ़ां बेयादगार कोट शहीद सूर्य बादशाह कनो मिठा खान में हुन इमामो इनकलाब बादशाह अंग्रेज साम्राज्य के खिलाफ जेका जंग में ऐलान कयो त ए पलीत पेर परे कर ये धरती मां मुझो नंगा, उन वतन या कफन आज़ादी या मौत जे नारे ते हज़ारी जानसारनि हुरनि सां गॾु जेका हिन वतन ऐं इस्लाम जी सर बुलंदी जे ख़ातिर जेका जंग लड़ी आहे उन ते असां त छा पर असांजे पोयरनि खे बि तव्हां देर ताईं फ़ख्रु रहंदो। साईं मुंहिंजा सूर्य बादशाह ते ॻाल्हाइण जे लाइ वॾो हिकिड़ो सेमिनार हुजे या टाइम हुजे, उन करे मुख़्तसर अदबी सिंधी अछरोथर जी तरफ़ां जेका मीटिंग आहे उन में असांखे इनवाइट थियो, असां पुॻासीं ऐं हाणे दोस्तनि ॿुधायो अॼु जो जेको टॉपिक आहे उहो सूर्य बादशाह जो आहे। त साईं मुंहिंजा सूर्य बादशाह ते ॻाल्हाइण जे लाइ वक़्तु खपे ऐं आउं एतिरो ई चवंदुसि अॼु अछरोथर जेको अदबी बोर्ड जी मीटिंग कोठाए जेको सूर्य बादशाह खे खिलाड़ी तहसीन पेश कयो आहे, असां समूरा दोस्त उन सतना सूर्य बादशाह के सन जदोजहद ऐं शहादत ते खिलाड़ी तहसीन पेश कयूं था। आख़िर में आउं नंढो शेर चई पंहिंजी जॻह वठंदुसि। मंज़िलनि ते मञूं पुॻा न आहियूं, मंज़िलनि ते मञूं पुॻा न आहियूं, पर वधूं पिया थका न आहियूं। फ़र्क़ु नंढड़ो ई आहे असां में ऐं सिज में, हू लहे थो असां लथा न आहियूं। असां नंढड़ी कोशिशि तव्हां मौजूद महिमान अॻियां ख़्याल क़बूल पए, महिरबानी।